खैबर पख्तूनख्वा जे ज़िले वादी तीरा में दहशतगर्दनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल फ़ौजी ऑफिसर लेफ्टिनेंट अज़ीज़ महमूद शहीद थी वियो। ISPR मूजिब लेफ्टिनेंट अज़ीज़ महमूद CMH पेशावर में इलाज हेठि हो। वादी तीरा में 9 अगस्त ते दहशतगर्दनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस विच में फायरिंग जी ॾे वठि दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया ऐं 3 जवान शहीद थिया हुआ। पेरिस ओलंपिक्स में पाकिस्तान लाइ गोल्ड मेडल खटींदड़ क़ौमी हीरो अरशद नदीम पंहिंजे अबाणे घर मियां चुन्नू पहुची वियो। शानदार आजियां शहर में जश्न वारो माहौल। क़ौमी हीरो काफ़िले जी सूरत में लाहौर खां मियां चुन्नू पहुतो। बाईपास ते संदसि दोस्तनि ऐं घर भातियुनि आजियां करे गुलनि जी वर्खा कई। अमर सां मिलण सां लुड़क लाड़े वेठो। अरशद नदीम जो चवणु आहे त कोच ॾींहुं राति महिनत कराई, जंहिं ते संदसि थोराइतो आहियां। अल्लाह ताला जी महिरबानी सां ओलंपिक्स में रिकॉर्ड ठाहियो। अॻिते बि पाकिस्तान जे लाइ खटण जी कोशिश कंदुसि। तमामु घणो प्यार ॾियण ते क़ौम जो थोराइतो आहियां। भारतीय रांदीगर नीरज चोपड़ा भाव जी आहे। रियासत अक़लियतनि जे मज़हबी, समाजी, सियासी ऐं मुआशी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाइण लाइ पुरज़म आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते पैगाम। सदर जो चवणु आहे त मुल्की तरक़ी में अक़लियतनि जे किरदार जो एतिराफ़ में अक़लियतुनि जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे समूरा सियासी, मुआशी ऐं समाजी हक़ हासिल आहिनि। असांजो मज़हब इस्लाम अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ खे मुकमल तौर तस्लीम करे थो। सरकारी नौकरियुनि में अक़लियतुनि लाइ 5% कोटा रखी वई आहे। पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि में बि अक़लियतुनि लाइ सीटूं रखियल आहिनि। वज़ीर आज़म चवे थो हुकूमत आइन जी रोशनीअ में अक़लियती बिरादरी लाइ बराबर हक़ यक़ीनी बणाए रही आहे। पाक फौज पारां अक़लियतुनि जे ॾिहाड़े ते मुबारकूं। ISPR मूजिब सर्विसिस चीफ्स पाकिस्तान जी अक़लियती बिरादरीअ खे वाधायूं ॾिनियूं। अक़लियती बिरादरी असांजे समाज जो अटर ऐं अहम तरीन हिसो आहे। क़ौम जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ में अक़लियती बिरादरीअ जे हिसे खां इनकार नथो करे सघिजे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पिणु अक़लियतुनि जे क़ौमी ॾिहाड़े ते अक़लियती बिरादरी खे वाधायूं। संदसि चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सिंध में अक़लियती सभ खां वधीक मज़बूत आहिनि। सिंध ज़िंदगी जे हर शोबे में अक़लियतुनि खे भरपूर नुमाइंदगी ॾिनी आहे। सिंध जी तामीर ऐं तरक़ी में अक़लियतुनि जो भरपूर किरदारु रहियो आहे। सिंध वाहिद सूबो आहे जिथे अक़लियत ऐं अक्सरियत में को फ़र्क़ु नाहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे मुकमल मज़हबी आज़ादी हासिल आहे। पाकिस्तान जी तरक़ी में अक़लियती बिरादरीअ जो अहम किरदारु आहे। नफ़रत पखेड़ंदड़नि जी हौसला शिकनी करणी पवंदी। सभिनी खे गॾिजी मुल्क खे तरक़ी ॾांहुं वठी वञिणो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी कराची में तक़रीब खे ख़िताब कयो। सेंधु दरिया में पाणी जे लाॻीतो चाड़। गुड्डू बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोर बरक़रार। सखर बैराज वटि नंढी ॿोर जा वहिकिरा जारी। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 4,22,038 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 4,01,243 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 3,55,603 ऐं हेठां वहिकिरो 3,15,880 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो।